अस्सलामुअलैकुम। सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां यासिर अब्बासी। हेडलाइंस सां वठी बुलेटिन जी शुरुआत में तव्हांखे अहम ख़बर ॾींदासीं। सिंध सरकार पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह जी शागिर्दियाणी परवीन रिंद खे नर्स करार ॾेई छॾियो। सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी अलमास भान खे गिरफ़्तार करण जी कोशिश जा इल्ज़ाम रद्द ऐं समूरियुनि यूनिवर्सिटियुनि में CCTV कैमराऊं लॻाइण जो ऐलान कयो वियो आहे। इस्माइल राहू जो चवणु आहे त परवीन रिंद डॉक्टर न पर नर्स आहे। इंतज़ामिया संदसि कमरो तब्दील करण जी कोशिश कई त मसइलो पैदा थियो। कराची में सूबाई वज़ीर सईद गनी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इस्माइल राहू चयो त अलमास भान हिकु दफ़ो फेल थी चुकी आहे। खेसि अगवा करण जी कोशिश जी जांच कई पई वञे। संदसि चवणो त तालीमी इदारनि में हिसाइण जा वाक़िया रोकण लाइ कार्रवाई कई पई वञे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो त डॉक्टर निमिरता मामले जी अदालती जांच कराई वई आहे। रिपोर्ट ते अमल लाइ कमेटी पिणु जोड़ी वई आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त सिंध हुकूमत अतर मतीन जी घर भातियुनि खे अकेलो न छॾींदी। स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्तो आणण जी कोशिश कनि पिया। संदसि चवणो त सहाफ़ी जे कातिलनि खे जल्द कानून जे कटहरे में आंदो वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त हू सहाफ़ी जे क़त्ल ते अफ़सोस ऐं मज़म्मत कनि था। अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे। सिंध सरकार पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह जी शागिर्दियाणी परवीन रिंद खे नर्स करार ॾेई छॾियो। सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी अलमास भान खे गिरफ़्तार करण जी कोशिश जा इल्ज़ाम रद्द ऐं समूरियुनि यूनिवर्सिटियुनि में CCTV कैमराऊं लॻाइण जो ऐलान कयो वियो आहे। इस्माइल राहू जो चवणु आहे त परवीन रिंद डॉक्टर न पर नर्स आहे। इंतज़ामिया संदसि कमरो तब्दील करण जी कोशिश कई त मसइलो पैदा थियो। कराचीअ में सूबाई वज़ीर सईद गनी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इस्माइल राहू चयो त अलमास भान हिकु दफ़ो फेल थी चुकी आहे। खेसि अगवा करण जी कोशिश जी जांच कई पई वञे। संदसि चवणु हो त तालीमी इदारनि में हिसाइण जा वाक़िया रोकण लाइ कार्रवाई कई पई वञे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो त डॉक्टर निमिरता मामले जी अदालती जांच कराई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सीनियर रिपोर्टर फयाज़ कुरैशी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। फयाज़, सूबाई वज़ीर सईद गनी ऐं इस्माइल राहू मीडिया सां ॻाल्हियूं कयूं आहिनि, छा चवणु आहे संदनि जो? बिल्कुल सूबाई वज़ीर इतलात सईद गनी यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड जो जेको सूबाई वज़ीर इस्माइल राहू गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। कराची में ताज़ो जेको वाक़ियो थियो, सहाफ़ी खे जेको मर्डर कयो वियो उनजी मज़म्मत कई वई ऐं उनजे ख़ानदान सां हमदर्दी इज़हार कंदे उनजी मदद जे हवाले सां सईद गनी यकीन ॾियारियो जॾहिं सूबाई वज़ीर इस्माइल राहू पारां तालीमी इदारनि में जेका जिंसी हिरासतीअ जेके वाक़िया आहिनि उन हवाले सां ब्रीफ कयो। मीडिया खे संदसि चवणो त लार्काउन मेडिकल यूनिवर्सिटी में 2019 में नमन सां हिन खां पोइ नौशीन जो वाक़ियो थियो, हिन खां पोइ लियारी यूनिवर्सिटी वाक़ियो थियो। ताज़ो परवीन रिंद ऐं सिंध यूनिवर्सिटी में अलमास भान जो जेको वाक़ियो पेश आयो उन हवाले सां तफ़सीली तौर ते ब्रीफ कयो। संदसि चवणो त नमन सां वाक़िए जी अदालती इंक्वायरी कराई वई आहे। इंक्वायरी रिपोर्ट जी तफ़सीलनि ते अमल करण जे लाइ वॾे वज़ीर जी कमेटी जोड़ी आहे, जॾहिं वाइस चांसलर खे पिणु मोकल ते रवानो कयो वियो आहे त जीअं जांच जेका उहा शफ़ाफ़ नमूने सां थी सघे। संदसि चयो वियो त डॉक्टर नौशीन जे वाक़िए जी जांच लाइ कमेटी जोड़ी वई ऐं अदालती जांच जो जेको ऑर्डर थियो ऐं जल्द इहा रिपोर्ट बि अची वेंदी त उन हवाले सां पिणु जेके क़दम खयां वेंदा। अहिड़ी रीति लियारी यूनिवर्सिटी में पेश आयल वाक़िए जी जेका इदारा जांच करे रहिया आहिनि, इन करे VC खे जेका इंक्वायरी आहे उन मथां जेकॾहिं असरअंदाज़ थिए त उन हवाले सां खेसि हुनखे मोकल ते रवानो कयो वियो आहे। परवीन वाक़िए जे हवाले सां संदसि इहो चवणो हुयो त वाक़िए बाबति जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। परवीन हाउसिंग नर्स आहे। इंतज़ामिया परवीन जो जेको कमरो आहे उहो तब्दील करण पेश आयो त हिन ते मामिलो थियो ऐं खेसि ॿियो कमरो अलाट कयो वियो। सालियानी बुनियाद ते जेके स्टूडेंट्स रहनि था त उन्हनि खे इम्तिहान जी तयारी ऐं गॾे हिकमत अमली जे हवाले सां जेको तरीक़ेकार इख्तियार करणो पवंदो इहो फ़ैसिलो हिन बुनियाद ते कयो वियो ऐं हिन मामले ते एहतिजाज बि थियो ऐं परवीन जे मामले ते FIR दाख़िल थी चुकी आहे। टिनि मुलाज़िमनि खे मुअतल कयो वियो आहे। यूनिवर्सिटी में अलमास जो वाक़ियो पेश आयो जंहिं इल्ज़ाम आयो आहे त मोटरसाइकिल सवार नौजवाननि खे तंग कयो ऐं अहिड़ी रीति जेका यूनिवर्सिटी इंतज़ामिया मामले जी जांच लाइ हुन ते कमेटी जोड़ी आहे ऐं हुन जो बयानु जेको आहे रिकॉर्ड करण जे हवाले सां पहिरियों भेरो जॾहिं केस तरफ़ कयो वियो त उहो न पहुती। ॿीहर उहो वालदेन जे ज़रिए जॾहिं पहुती त हुन पंहिंजो बयानु न सिर्फ़ु रिकॉर्ड करायो बल्कि उन सां गॾोगॾु पेपरनि में जेका हिकु पेपर में फेल करण जे हवाले सां शिकायत हुई उन ते पिणु हुकुम ॾींदे उनजी चकास जे हवाले सां हिदायतूं कयूं वियूं आहिनि। अलमास यूनिवर्सिटी जी जेका कमेटी आहे उन ते बेतमादी जो इज़हार कयो त अहिड़े हवाले सां मुख़्तलिफ़ जेके कमेटियूं आहिनि उन्हनि खे बि हिन हवाले सां न सिर्फ़ु जांच करण जे हवाले सां हिदायत कई वई आहे बल्कि जेकॾहिं इहे शागिर्द समूरा अगरि जेकॾहिं कंहिं बि मामले ते इंक्वायरी कराइण चाहिनि त संदनि रज़ामंदी ऐं जंहिं बि पुलिस ऑफिसर जे हवाले सां हू नालो ॾियणु चाहिनि त उन खां संदनि वाक़िए जी जांच करण जे लाइ सिंध हुकूमत तयारु आहे। हर तरह सां मुतमिन करण जी कोशिशि कई वेंदी थियनि ताकी मामिलो जेको आहे उहो सही तरीक़े सां टैकल थी सघे ऐं मामले खे सही रुख में जांच करे ऐं हुनखे हल कयो वञे। इस्माइल राहू इहो ॿुधायो त DNA जेका रिपोर्ट आहे उहा बिल्कुलु आई आहे पर हुनजी मैचिंग में जेका घुर्ज हूंदी आहे FIR जे मुताबिक़ या ज़रूरत मुताबिक़ उनजो तनासुब जेको 90% हुजणु खपे पर मैचिंग जो जेको हिन जेको रिज़ल्ट आयो हुन में 50% जेको रिज़ल्ट साम्हूं आयो आहे
इन हवाले सां कार्रवाई फौरी तौर ते अमल में नथी आणे सघे त वधीक इन हवाले सां DNA जी जांच कई बि थी वञे, उन मामले खे हतमी जेको लाइअमल जे ज़रिए अमल दरामद करे उन ते अमल कयो वेंदो ऐं शागिर्दनि खे मुतमिन कयो वेंदो। इस्माइल राहू जो इहो चवणो त परवीन ऐं अलमाज़ जंहिंखां बि चाहिनि जंहिं बि ऑफिसर खां चाहिनि उनजो नालो ॾियनि। सिंध हुकूमत उन एतमाद जी बुनियाद ते उहो जांच कराईंदी। तइलीमी इदारनि में हिरासमेंट जूं कमेटियूं ठहियल आहिनि, जिते जिते ठहियल न आहिनि त उन्हनि खे फौरी तौर ते ठाहिण जे हवाले सां हुकुम जारी कया विया आहिनि। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि जा इशू आहिनि, उन्हनि खे हल करण जी कोशिशि कई वेंदी। संदसि इहो चवणो त यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि उन्हनि खे हिदायत जारी कई वेंदी त CCTV जेके कैमरा आहिनि उनजी न सिर्फ़ तनसीब कई वञे बल्कि जिते जिते मामला आहिनि उन्हनि खे हल कयो वेंदो। संदसि इहो चवणो त CCTV वारे मामले में यूनिवर्सिटीज़ जी जेका ग्रांट आहे उनमें हायर एजुकेशन कमीशन पारां जेके रुकावट विधी वई आहे ऐं घटि ग्रांट जे सबबि जेके तालीमी जो मयार आहे उहो मुतासिर थी रहियो आहे त इहे जेके तालीमी मामला मुतासिर थी रहिया आहिनि। सिंध हुकूमत कोशिशि करे रही आहे त पंहिंजा जेके एनुअल डेवलपमेंट जा जेके प्रोग्राम आहिनि उन्हनि खे रोके यूनिवर्सिटी जा जेके मामला आहिनि हल कया वञनि ऐं उन्हनि जी जेका ग्रांट आहे उहा मरले वाइज़ जेका ॾेई उन ते अमल दरामद कयो वेंदो। त उन सां गॾो गॾु हिरासमेंट सां गॾु जेके मामला आहिनि उनमें MPA शादिया सिंगार जो जेको लियारी यूनिवर्सिटी वारे मामले में किरदारु हुयो उन ते पिणु सूबाई वज़ीर जो इहो चवणु हुयो हिरासमेंट हूंदी आहे उहो चाहे कंहिं आम माण्हू सां हुजे। ठीक आहे फयाज़, मेहरबानी हाँ तफ़सील ॾिना।